इख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा रसूल बाबूठ जे आशिकाने रसूल ने आशिकाने गौसे आज़म यारी शरीफ जी सोनी महफिल सजाई। अल्लाह करीम तमाजे इज्जत में, दीन में, माल में, रिज़्क़ में बरकतों अता फरमाए। जिनके अल्लाह जे वलियन से मोहब्बत हुंदी आहे वे उन्हनि जा दिहाड़ा मल्हाईंदा आहिनि। गौसे आज़म जी यानी सदियुन खां वठी सुन्नन जी सुञाण रही। ही का नई ॻाल्हि न आहे जेका अॼु पई मल्हाइजे। सुन्नी हमेशा खां वठी पीरनि जे पीर दस्तगीर जी यारी मल्हाईंदा। मूंखे यादि आहे जॾहिं मां नंढड़ो हूंदो हुउसि, बटई थींदी हुई खरे जी, अन्न तोरींदा त पहिरियों टोयो दस्तगीर जो खणंदा। मानी घर में पचंदी, को सुठो ताम तैयार थींदो त दस्तगीर जे नाले जी अवल कढंदा। हुयो या न? तव्हां वटि हुयो न? मलीर में माण्हू कुराड़ा थियनि तूं जवान थींदो वञे। या सजन खां वठी अहले सुन्नत जी रीत रही आहे। ऐं जेके अॼु झलनि था त दस्तगीर जी यारी न मल्हायो, उन्हनि जा पीर, उन्हनि जा ॾाॾा, उन्हनि जा परॾाॾा बि यारी कंदा हुआ। हाणे या त तव्हांजा अबा ॾाॾा परॾाॾा सभु गुमराह हुया, उहे सभु दोज़खी हुया, तव्हां जन्नती आहियो, या उहे जन्नती हुया, तव्हां दोज़ख वारा कम शुरू कया। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, सम्झो था या नथा सम्झो? अॼु हिकिड़ी क़ौम पैदा थी आहे न जेके चवंदा यारी न मल्हायो, मीलाद न मल्हायो, उर्स न कयो, बिदअत आहे, नाजाइज़ आहे। पुट, बिदअत उन्हें के सॾिबो आहे जंहिंजो शरीयत में, सुन्नत में असुल न हुजे, ऐं उहा शइ बाद में पैदा थिए, दीन में शामिल कजे, इहा बिदअत। दस्तगीर जी यारी जो असुल आहे ईसाले सवाब, ऐं ईसाले सवाब सुन्नत मां, शरीयत मां, दीन मां साबित। जेको दुनिया तां गुज़री वञे, उन्हें जे सवाब पहुचाइण जे लाइ दुआ घुरण, इहा बि सुन्नत मां साबित आहे। क़ुरान पढ़ी बख़्शण, इहो बि शरीयत में साबित आहे। खैरात करे, नंगर न्याज करे, उन्हनि जे रूह खे उन्हनि जो अजर ऐं सवाब पहुचाइण, इहो क़ुरान ऐं सुन्नत में साबित आहे। असां जेका यारी मल्हायूं था न, उन जो मक़सद छा आहे, उन जो असुल छा आहे? खैरात करे, उन खैरात जो अजर ऐं सवाब असां पंहिंजे मुर्शिद, पीरनि जे पीर,
दस्तगीर महबूब सुबहानी जे रूह के तोहफो मोकिलियो इनमें बिदत कड़ी है, इनमें नाजायज कड़ी शे असाबी को आयो मदीने वाले साईं जी खिदमत सुभान अल्लाह केर आयो असाबी पता समझो वहाबी वहाबी उन्हें दौर में हुआ ही को है कल पैदा किया केर आयो असाबी या रसूल अल्लाह मुझी अमड़ अचानक गुजारे भैया ओचतो वफात करे जे उन्हें के मौको मिले हाँ तो मुखे जरूर वसीयत करे हाँ न पुट खैरात कर मुझे तरफा पर उन्हें के मौको न मिलो अचानक वफात करे या रसूल अल्लाह हाँ अगर आऊं उन्हें के तरफा खैरात कया ऐ उन्हें के उन्हें जो सवाब बख्शा तो छा मुझी अमड़ के उन जो अजुर ए सवाब मिलंदो सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो था हाँ जरूर मिलंदो सुभान अल्लाह पूछी या रसूल अल्लाह पर मैं छा कया कौन फरमाया तू पानी दी खैरात कर उन्हें असादी वजी मदीने शरीफ में खूह कोटरायो छा कई खूह कोटरायो तीन हाज़िर पीर ले उम्मे सादिन हे खूह मुझी अम्मा उम्मे साद जे ईसा ले सवाब जे लाथो कोटरायो सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो ताने यो खूह जैसी तई मदीने में हुंदो मानू इंसान पानी पियंदा जानवर पानी पियंदा पखी पानी पियंदा तुझी अमर के कब्र में सवाब पियो मिलंदो सुभान अल्लाह उन्हें असाबी खूह कोटरायो मदीने शरीफ में लिखा है चली तो हाज़िर पीर ले उम्मे सादिन जेकॾहिं ईसा ले सवाब मय्यत के गुजारे वेल के जेरे माण्हुनि जे अमल जो सवाब न मिले हाँ त मदीने वारो छो हुकुम ॾे असां खूह कोटण जो तव्हां सम्झो रे कोन सम्झो दिमाग में अंदर लथी या कलर का बाहर का लथी हारी जेमल पिच पोखी द्वार जेका अंदर दाखिल थींदी वो ॼमंदो जेको ये तरंदो पानी ते वो सभु साओ थी हाणे मुआरी ॻाल्हि तव्हांजे अंदर में दाखिल थी हले कोन सुभान अल्लाह जे समझी आ तो मदे अल्लाह मदीनो लेकर सुभान अल्लाह खूह माना पानी जी खैरात असा ज़ालियारी करी उन्हें में जरूर पानी तक प्यारी दायो सुन प्यारी दा जी जे धतुर जो दोने में पानी पोए बोर रजो उन्हें में पानी पोए मानी बचाए उन्हें में पानी पोए आई पानी निचो पे प्यारी दायो मेहमानन के यारी शरीफ में पानी की खैरात थींदी है या न थींदी है जेकरे मदीने वाले साईं बीबी उम्मे साद जे ईसा ले सवाब दे लाए पानी की सबील जारी करन जी सुन्नत जारी कई त पो इयो दलील आ दस्तगीर जेला अगर पानी की सबील लगाई वने खीर की सबील लगाई वने नंगर खैरात कयो वने त या यारी गौसे आजम के अजर मिले तो खैरात करने वाले के भी सवाब मिले समझो हाँ सुभान अल्लाह तो जेको यारी करे तो उन्हें में जेकरे हिकड़ो रुपयो तो खर्च करे अल्लाह के रास्ते में खैरात सवाब दस्तगीर जे नाले जो
खैरात रब जे नाले दिया सुभान अल्लाह चौके जे नाले दिया रब तो फरमाए मन जा बिल हसनति फहु अशरु अमसालिहा जेको हिकूण खैरात कंदो उन्हें के ॾहूण बदलो मिलंदो बदलो मिलंदो यारी बारी जन तुझी कया रिज़्क़ में तनजे बरकत पया परवा पंचूना है लडहुना आईंदे थींदा छुन अमीर आईंदे थींदा छुन अमीर दुनिया जा रहबर हम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तुआ वो दुनिया जा रहबर हम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तुआ पढ़ो यारी बारी जन तुझी कया रिज़्क़ में बरकत तनजे पया परवा पंचूना है लडहुना परवा पंचूना है लडहुना आईंदे थींदा छुन अमीर ओ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तुआ ओ कसम खुदा जो फैज़ क्या वठंदा फैज़ क्या वठंदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तुआ मुझे सोने दस्तगीर फरमायो अनल हसनी वल मुख्दा मकामी व अक़दामी अला उनुक़ि रिजाली मां हसनी सैयद आया हसनी सैयद मुझो मकाम रब मुख्दा वारो मकाम बनायो मुख्दा जो मकाम हुआ वलियन के विलायत मिलंदी त उन्हें जो चुको उन्हें जो खरको पाखुर दस्तगीर पर आईंदो अनल हसनी वल मुख्दा मकामी व अक़दामी अला उनुक़ि रिजाली साईं गुनाहदा तो मुझा कदम रब दुनिया दे वलियन जे गर्दन ते रखिया है सुभान अल्लाह जेडी मन तमा यारी दी खैरात कयो था त मलाइका इहो अजर खणी पीरन जे पीर जे अॻियां पेश कन था त अॼु दंबा कोट में तुझे आशिक़न यारी मलाई सुभान अल्लाह मेरा दोस्तो वो उन्हनि जो रूह खुश थिए तो मुर्शिद दस्तगीर खुश थिए तलाव सल्लल्लाहु
गौसे आज़म बेड़ो बुढ़ड़िए जो जान पे तो तारो मुर्दो चेरो करे तो तारो बेड़ो बुढ़ड़िए जो जान पे तो तारो मुर्दो चेरो जारी करामत ऐ कानी तुझी जारी करामत ऐ कानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी यानी जो असल यानी जो बुनियाद खैरात ए मानदारो ए दुनियादारो रब पैसो दिनो दुनिया दिनी त गड्डू करे न रखो गरीबन के खारायो मानी दी खैरात पानी दी खैरात कपड़े दी खैरात या खैरात तवांजे रिज़्क के वधाईंदी खैरात तवांजे मुश्किलन के टालींदी खैरात तवांखे मुसीबतुन खां बचाईंदी खैरात तवांखे बुरे मौत खां बचाईंदी खैरात तवांखे ज़मीन जे आफ़तुन खां आसमान जे शामतुन खां बचाईंदी खैरात कयो उन जो सवाब तव्हां के मिलंदो पर जे दुआ गुरु मौला हिन खैरात जो सवाब पीरन के पीर जे रूह के पहुंचाए क्या यारी थी वई जे चो मुझा मौला हिन खैरात जो सवाब करबला जे शहीदन जे रूहन के पहुंचाए न्याज इमामन जो जे चो मौला इन खैरात जो सवाब कलंदर लाल शहबाज जे रूह के पहुंचाए यो थियो उर्स जे करे चो मौला इन जो सवाब इन खैरात जो अजर मुझे मुर्शिद मिठे पीर लाड़काने वाले मुझे पीर कंडियारे वाले सोना साईं दे रूह के पहुंचा मुझे पीर महबूब इलाही असल बुनियाद खैराता वो उनके जड़ी बिनियत रखी इन्नमल अमालु बिन्नियात अमलन जो दारोमदार नियत ते हुंदो खैरात करे पर नियत इहा आहे त माण्हू खे सखी सॾनि माण्हू चवनि त वाह जो माल छो लुटाए खैरात थो करे माण्हू जे देख वेख जे लाइ कई त रब वटां अजुर न मिलंदो सवाब न मिलंदो सवाब तॾहिं मिलंदो जॾहिं तुंहिंजी नियत सुठी हूंदी नियत सुठी न अथई न इबादत भली केतरी कर नफिल पढ़ जिक्र कर जलसा कर खैरात कर यारियूं कर पारियूं कर मीराद कर पर जे नियत सुठी न थई त तिर जेतिरो बि अजुर न मिलंदी पहिरीं ॻाल्हि नियत सिधी हुजे पोइ खैरात कर जेकॾहिं कंहिं वलीअ के बुज़ुर्ग जे नाले करी त उन्हनि जे रूहनि खे अजुर पहुचे थो पर जे पंहिंजे मयत पंहिंजो अबो गुज़ारे वियो अमा गुज़ारे वई
मिट गुजारे ला चाचो मामू सौट मासाद गुजारे खैरात करे चौदा मौला हिन जो सवाब हिन जो अजर मुझे अपे जे रूह के पहुंचाए खुदा जाने तो हदीस में आया कचरी मन तवा खैरात कंदायो अल्लाह जा मलाइक वो नूर दे तबक में विची नूर दे तबक में विची ओने कब्र वट खणी वींदा सत कंदा या साहिबल कब्रल अमीन ए सोही सामिय में सुतल ओ कब्र वारा ई तोहफा जेको तुझे पुत्र तुझे भा फलाने तोड़े मोकिलियो जेरी मन उन्हें के कब्र में वो अजर पहुंचे तो वो मैयत खुश थी वने तो अगर वो जहन्नमिया तो उन खैरात के बदले रब उन्हें कब्र वाले जी कब्र के जन्नत जो बाग तो बनाए पर जे वो कब्र वालों खुद बख्शला खुद भला रोआ खुद जन्नतिया खुद वो अल्लाह जो वलिया वही तवा जो खैरात मोकली तो रब उन्हें जे दर्जन के अन्या बताए उन्हें खैरात करने वाले के उन्हें खैरात जो सवाब मोटी मिले तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैंने सोना मस्जिद में बत्ती बरी मौलवी साहब सही नालो चाहते मौलाना तावला मस्जिद में आयो मस्जिद में उंदे हुई की बांग देनी आ नमाज पढ़नी आ बत्ती बारी पंजी रोशनी जेला पर हिन जो बत्ती बारी तो सजे जलसे वारन के रोशनी मिली बत्ती तो पंजे ला बारी न पर रोशनी सभी के मिली वही खैरात जेरी मन कयो था या खैरात तमा के पान के फायदो दी ऐ के बख्शो था उन्होंने हड़नी के भी सवाब मिलन वो माटी की सूरत हो जे पानी की सूरत हो जे कपड़े की सूरत हो जे बड़ा पैसो खर्च कर मिले दुखियो खैरात कर मिले दुखिया बड़ा खैरात पैसे दी न तो करी ये कर जो हिकड़ो पेरो आयतुल कुर्सी पढ़ो याद मुफ्त दिया ना आयतुल कुर्सी पढ़ी मुकाम खानगी तो ये जो मौला है ना आयतुल कुर्सी जो सवाब इन सारे कब्रिस्तान वालन के पहुंचाए तो हर कब्र में 70 नूर दाखिल था पढ़ने वाले के 70 नबियन जितरो अजर ऐ सवाब तो मिले कर भलो तो छी भलो हां रुके पंजे पेट दे बिना न रखो दुआ करो तरुगे पंजे ला दुआ न करो मदीने वाले दी सारी उम्मत जरा दुआ करो पंजा दे के अजीज फौत थी व्यान उन्हें जरा दुआ करो रब्बना इग़फिर लना व लिइख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ए असांजा परवरदिगार असां के भी बख्श ऐ जेके अग में ईमान आने चुका उन्हनि असांजे भाइरनि के भी बख्शे चले जेमल तव्हां के मैयत जे ला दुआ था करो या दुआ उन्हें ते कब्र में पहुंच दिया ये पक्षी वींदो आहे न पक्षी पक्षी फड़ 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 कंदो या दुआ उन कब्र में पहुंच दिया
ये पोचंदिया जो मेरी उदाही कब्र के रोशन करे चली पंजे अब्बे के याद कदा के वो दुआ में पंजी अम्मा के दुआ में याद कंदा के हो चाचो मामो सौट मसात या को कुर्ब वारो को दोस्त मरी वियो उन्हनि के विसारे में छजो पंजे दुआ में उनके याद के साईं फरमाता उम्मती उम्मत मरहूमा मुझी उम्मत रहमत के उम्मत केड़ी उम्मत जाओ केड़ी उम्मत साहब जो किए पर फरमाए एकड़ा मानो गुनाह जा बोझ खणी वनी कब्र में दफन थीदा ठीक गुनाह जा खणी कब्र में दफन थीदा वरी जने कब्र में उथंदा त वंदे एकड़ो भी गुनाह सुभान अल्लाह साहब जे या रसूल अल्लाह यो किया कब्र में न नमाज पढ़ी न रोज़ रखी न हज की न ज़कात न खैरात न रोज़ा न फित्रो अमल त कोन की पोइ जा गुनाह किए बख्श दी जा अजर किए मिलिया साईं फरमायो जेरन जे दुआउन जे करे सुभान अल्लाह हिकियूं इबादतूं आहिनि कौली इबादतूं कुरान पढ़ो बेज़बान खर्चवा सुभान अल्लाह पढ़ो अल्हम्दुलिल्लाह पढ़ो 70,000 भेरा कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ो या ज़बान जी इबादता लिसानी इबादता कौली इबादता 70,000 भेरा कलमो पढ़ी के मैयत के बख्शो तो यकीनन रब उनके बख्शे सुभान अल्लाह पक्का उनके बाबी घणा भेरा केड़ो कलमो पेरो कलमो तय्यब हां ये पंजेला पढ़ो त तवा के यकीनन माफी पढ़ी के पे के बख्शो त यकीनन उन्हें के माफी सुभान अल्लाह बी वरी आहे कौली इबादत बी आहे फिअली इबादत जेका जिस्म सा कई वने बरकातू नफिल पढ़ी चो मौला हिन जो सवाब मुझी अम्मड़ के रूह के पहुंचाए यो ही सारे सवाब अम्मा के बड़ी मरी वैया कब्र में आ उन्हें के बिच नफिलन जो सवाब पहुंची वियो ईसाले पर ये बरकातू न फिर पड़ी चो मुझा मौला हिन जो सवाब बगदाद वाले मुर्शिद मुहिउद्दीन अब्दुल कादिर या थी वही यारी यो थियो दस्तगीर जो बरकातू नफिल पढ़ी चौथमा हिन बिन नफिलन जो सवाब मुझा मौला हजरत अब्दुल्ला शाह खासी जे रूह के पहुंचाए यो थियो वली जो उर्स सुभान अल्लाह उन जे रूह के सवाब पहुंचो सुभान अल्लाह या आहे जिस्मानी इबादत सुभान अल्लाह बदनी इबादत हुआ हुई लिसानी माना ज़बानी इबादत ये केड़ी हुई जिस्मानी इबादत बी वरी जिस्मानी ऐं माली पई गॾियल इबादत सुभान अल्लाह जिए हज ते वञो सुभान अल्लाह हज ते जिस्मानी तरह के मुशक्कत मेहनत तवाफ कंदो सफा मरवो डुकंदो मिना ते ईंदो मुज़दलिफ़े में ईंदो अरफात ते नाई जे ॾींहुं बीहंदो सुभान अल्लाह 5 लाख रुपया ख़र्च भी करे वियो या माली इबादत सुभान अल्लाह जिस्म सां उते वियो 40 ॾींहं सफ़र कयो या जिस्मानी इबादत हज या उम्रो ये जिस्मानी माली बई गडल इबादत सदबिया
पंजो हज कयला पंजो हज कयला पो वरी नफली हज कयो था हज पूरो करे जो मुझा मौला हिन जो सवाब मुझे पापा साईं जे रूह के पहुंचायो त तव्हां के भी पूरो हज जो सवाब ऐं बाबे के भी कब्र में पूरो हज पर जेकॾहिं न हज जो ख़र्च तव्हां पाण नथा वञो हज जो ख़र्च ॾियो मौलवी अमीन खे मौलवी मोहम्मद अमीन हाणे तूं वञ हज करे ख़र्च मां थो ॾियां मुंहिंजे बाबे जे तरफ़ां हाणे इन हज में 3 माण्हुनि जो नालो थियो हिकिड़ो जेको मरी वियो आहे पीउ पंहिंजे पाणो कराए थो ॿियो जेको ख़र्च ॾेई माण्हू खे मोकिले थो ॿियो वरी मौलवी अमीन 3 थी विया न इन हिकड़े हज जे करे टिनी के रब बख्शे जन्नती बनाए ऐं चौथी इबादत रुके माली इबादत न उनमें जिस्मानी तकलीफ आ न उनमें लिसानी तकलीफ आ न उनमें वक्त कढणो आ रुके माली या खैरात या माली खैरात माली इबादत जेका तव्हांजे गुनाहन खे मेटे छॾींदी रब जो वाइदो आहे जेको माली खैरात थो करे अल्लाह उनखे 700 गुना वधाए थो ॾिए अची वियो को मिस्कीन अची वियो को मंगतो साहिल अची वियो उनखे तूं 5 रुपया खैरात ॾी 5000 खैरात ॾी या 5 लख खैरात ॾी अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके 5 लख बि ॾियनि भला करे धंधे वारा तूं 5 रुपया ई खणी ॾी ये 5 बि थोरा न आहिनि अल्लाह जे रस्ते में हिकिड़ो रुपयो खैरात करी नियत रब जी रज़ा जी हुजे इहो हिकिड़ो रुपयो तोखे दोज़ख जी पाए खां बचाए छॾींदो साईं फरमाइनि था हबीब करीम छा फरमाइनि तव्हां यकीन कयो समालिन मिन सदका खैरात जे करण सां तव्हांजो माल घटिबो न खैरात सां माल त बेवारा को तकड़ो त कोने मथां को हक़ न करे निमाज़ जो टाइम थी वियो क़ुरान जो कसम मां बि निमाज़ी आहियां जलसन में वींदा आहियूं के टरड़ा हूंदा आहिनि उथी बीहंदा सही नमाज़ जो टाइम थी वियो असां सभु निमाज़ी सभु दंबे वारा कसम खणायो सभु निमाज़ी जेके न पढ़ंदा आहिनि अलाह कंदो अॼु उहे बि निमाज़ी तकड़ न कजो तकरीर पूरी करण ठीक है ना हाँ सुभान अल्लाह साईं फरमाइंदा त खैरात जे करण सां माल घटिबो न आहे साईं फरमाइंदा त क़यामत जे ॾियारे में इंसान जॾहिं क़ब्र मां उथंदो हशर जे मैदान में अल्लाह जे हुज़ूर में बीहंदो अॻिते ॾिसंदो त उनखे अॻियों बाहि नज़र ईंदी पोयों ॾिसंदो त उनखे बाहि नज़र ईंदी साॼे ॾिसंदो उनखे बाहि नज़र ईंदी खाॿे ॾिसंदो उनखे बाहि नज़र ईंदी हीअं बाहि
उन्हें जे चेहरे के जलायन चेहरे के साड़न जे लाई दी साईं फरमाता को ओचतो जेका खैरात कई हुई वा खैरात आड़े अची वेंदी बाह के हटाए तारे वो साईं फरमाता पंजे मुंह के जे बाह का बचाइण था चायो त खैरात कयो खैरात कयो खैरात कयो इत्तकुन्नार भलो बिशिक तमरा जो कुछ भी न थवा रुके खजूर जी गड़ी खजूर जी हेतड़ी गड़ी खैरात कयो रब ता के दोज़ख जी बाह का बचाए मदीने वाले जो फरमान सच्चो आ हाँ तो सही मुस्लिम में हदीस इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ साईं फरमाता मान कसत सदक़तुन मिन माल खैरात माल के घटाईंदी नाहे तमाम वटे 10,000 के खैरात हिसाब कैलकुलेटर कढंदो अदा 10,000 वेहो तव्हां चओ था घटियो मदीने वारो तो फरमाए त घट पो न ॿुधंदो वही आज़माए ॾिसो नियत या न हुजे त खणा मिलनि नियत माण्हुनि जे ॾेखाव जी न हुजेव नियत रब जे रज़ा जी हुजे अल्लाह जे ख़ातिर ॿियो खुदा जो कसम खणी मस्जिद में तो चवां रब खटाईंदो न रब वधाईंदो कल ये मस्जिद में खुदा जे घर में कसम सां चो कल जी ॻाल्हि आहे मां घर मां निकतुसि ॿाहिरि कुझु फ़क़ीर हुया मुखे खबर हुई कि इनकी जरूरत है कई गाल कभी ना है पर बुधाया तो हिन जे लाए त मन तव्हां के भी इने जी रिसर्च जी मां निकतुस मुझे खीसे में जेतरा भी पैसा 5,000 एकड़े के 9,000 बे के 500 बे के मुंह पर खीसे में 1 रुपयो बाकी में चली गाड़ी में चढ़नो आ गाड़ी जो तेल तक कोन खुदा की इज्जत जो कसम आ मां वो खैरात करे या गाड़ी में चढ़ो ना या तो जेतरी मु खैरात कई उने का बीन ते अल्लाह ताला मुको दे अल्लाह की इज्जत जो कसम है खुदा के बैत की बात रब घटाईंदो नाहे वधाईंदो आ नेत सच्ची हुई खुलूस दिल वारो जे वो खैरात समाल पीहो नीयो बदलो घट बोलना ये रसूल सुने जो फरमाना मान कसत सदक़तुन मिन माल खैरात सा सदके समाल घट बोलना है पर बिया वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इस्सा माफ करण सा रब तव्हांजी इज्जत वधाईंदो के गलती कई के कसूर कयो तव्हांजी दिल खे दुखायई भला न गार जो बदलो गार सां न ॾियो लपाट जो बदलो लपाट सां न ॾियो छा कयो माफ़ कयो साईं फरमाईंदा माफ़ करण सां रब तव्हांजी इज्जत खे वधाए छॾींदो मुंहिंजी आज़माए ॾिसो मदीने वारे जो फरमान आहे कॾहिं उन में कमी न ईंदी उन जी इज्जत खे अल्लाह वधाए छॾींदो जो सल्लल्लाहु अलैहि
यारी था के छा थो मिले पुछम था यारी मां छा थो मिले ख़याल कयो था छा थो मिले उन्हनि का पुछो जेके यारी करण वाला आहिनि भला जे अञा बि यकीन न अचेव त अचो मदीने वारे साईं खां पुछूं त ख़ैरात मां छा थो मिले ॿुधंदो हदीस इमाम हाकिम मुस्तदरक में हदीस आंदी आहे इहा हदीस इमाम तबरानी माजम औसत में आंदी आहे इहा हदीस मुझे सोने हबीब जी यह हदीस इमाम मुनज़री अत-तरग़ीब व-तरहीब में आंदी है साईं फरमाइन था इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल ला युदखिलु बिल-लुक़मतिल ख़ुब्ज़ व क़ब्ज़तित तमर व मिस्लिही मिम्मा युंतफ़िउ बिहिल मिस्कीन सलासतल जन्नत मुझे ध्यान के मात्र साईं फरमाइन था अल्लाह ताला हिकड़े मानीअ जे गिरह जे एवज़ जेका मिस्कीन के खारायई उन हिकड़े गिरह जे एवज़ या खजूर जी लप जेका के मिस्कीन के ॾिनई उन खजूर लप जे करे या हिकड़े गिरह जे करे अल्लाह ताला टिन माण्हुनि खे जन्नत में दाख़िल कंदो हिकड़े गिरह जे एवज़ टे माण्हू जन्नत में वेंदा केड़ा रब्बुल बैतिल आमिर पे घर धणी जे चयो त मां ख़ैरात तो कयां जो पैसो आखिर घर धणी उन्हें के अल्लाह जन्नत में मोकली दो केड़ा हिकड़े जे हदीस जा लफ्ज़ ॿुधो इन्नल्लाह ला युदखिलु बिल लुक़मतिल ख़ुब्ज़ मानीअ जो हिकड़ो गिरो सुभान अल्लाह व क़ब्ज़तित तमर या हिकड़ी लप हिकड़ी मुठ कतर जी उन जे एवज़ जेका मिस्कीन के खाराई अल्लाह ताला टिन ॼणनि खे जन्नत में मोकलींदो हिकड़ो घर धणी वज़ौजता तुस्लिहू ऐं घर वारी जेका मानी पचाए थी मोड़ रथे थी गैस आहे बराड़ी में वेचारियूं मायूं काठियुनि ते छेड़नि ते दूहों तो निकिरे अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि साईं फरमाइनि था त इन घर धञाणी जेका मानी पचाए थी ॻोढ़ लथे थी इहा बि जन्नत में वेंदी वल ख़ादिमुल लज़ी युनाविलुल खिदमत वारो जेको खणी ऐं खाराए थो पुटु या भाउ या को खिदमत करण वारो आहे को खणी खाराए थो हिकड़ो घर धणी ॿी घर धञाणी पचाइण वारी ऐं टियों खणी खाराइण वारो हिकड़े गिरह जे एवज़ टिन ॼणनि खे जन्नत यारी मनाइण वारो ख़ैरात करण वारो ईसारे सवाब करण वारो हिकड़े गिरह जे एवज़ टिन खे जन्नत मिले सौदो सस्तो आया महांगो या सादत सुन्नियुनि खे नसीब अथई पोइ वरी जो अंदाज़ी को बिदत न चाहींदा हाणे ईअं चवंदा रब तोखे जन्नत नसीब ई न लिखी यारी हराम मीलाद हराम बाकी वरी काम हलाल
कदे ठेड़ी में ठेड़ी वहां पे जो गढ़वा ठेड़ी उते मौलवी फतवा ॾिनी त कांव खाइण जाइज़ आहे पोइ कांव माराए वरी देग फत जी चढ़ायूं माण्हुनि खे खारायूं इहो हिजाब लहे कांव खा पुट सम्झो था न यारी हराम अलाह वरी उन्हनि खे कांव थो खाराए हाणे तीना दासी कांव हराम आहे पर हुननि जे राह ॾियो हिकिड़ो फ़कीर हो दुर्वेश उन वरी कांव खे सलाह ॾिनी वो कांव हलियो वञो मुल्क पिए कभी नहीं वहाबी खाई कांव हलियो वहाबी खाई ॾाढी लज़त हथ में आई कांव हलियो वञो मुल्क पिए कुकड़ मांगा मुल्क में थी विया तॾहिं था तोखे खाइनि कुकड़ मांगा मुल्क में थी विया तॾहिं था तोखे खाइनि कुकड़ खां बि कांगल तुंहिंजो गोश्त भलो था तूं त मिली थो मुफ़्त उन्हनि खे ख़र्च न पैसो पाई दस्तगीर जी यारी गरीबन के खाराईंदा आहियूं चओ सल्लल्लाहु मुझे सोने हबीब जो फरमाना इमाम तबरानी रिवायत कर दिया हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे हबीब ने फरमायो वल्लज़ी बअसनी बिल हक के कसम उन्हें रब जो जे मुके हक वारो नबी कोड़ाए मोलियो तो चवे तो जो मुझो हबीब मदीने वालो साईं तो फरमाए कसम उन्हें रब जो जे मुके हक सन नबी कोड़ाए मोलियो यतीम ते बाज यतीम ते बाज कहीं वला आन लहू फिल कलाम ऐं यतीम सां ॻाल्हाई मिठो ऐं नरम ॻाल्हाई गुड ॻाल्हाइण जा टोन जुदा हूंदा आहिनि थोरा थोरो करी पुटड़ा शाका पे फर्क है या नहीं मां वन अम्मा उन्हें सामने कुर्ब जो ॻाल्हाईंदे त ख़ुशि थींदी छिड़पल ॻाल्हाईंदे त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी हाणे अमर वेठी आहे उन्हनि जी वफ़ा में इज़ार ख़ुशि थींदी अमर हाणे अमर उहा आहे जेका बाप जी ज़ाल बाबे जी ज़ाल हुआ अमर जेका अमर हुआ बाबे जी ज़ाल ॻाल्हि त साॻी आहे न जहिड़ी सठ तहिड़ियूं टेवियूं पर हुन लफ़्ज़नि में प्यार हुन लफ़्ज़नि में वरी प्यार न आहे
वो हमरा आयो घर दे नानी बैठी कि नानी कानी पानी दे ये चुराए ले बाबू कितो दे अल्लाह गलाए गो नरमी सा साईं फरमाता जे को यतीम सा नरम गलाए मुझे कसम रब की जात जो रब उन्हें के क़यामत में अज़ाब को न कंदो यतीम के मतड़े ते हथ रखे खुश आई अचड़ा ठीक आई प्यार सा मोहब्बत सा गलाए साईं फरमाइता नरम ज़ुबान सा गलाए उन्हें के रब जहन्नम में न मोकली दो क़यामत के दिन में अज़ाब रखे सुभान अल्लाह साईं फरमाइता वरहिम युतमहु वदअफहु जेंगे यतीमी ते बाझ करे जेंगी हिनाए पते रहम करे रब क़यामत जे दिहाड़े में के बख्शे वलम यतकावल अला जारिही उन माण्हू खे रब अज़ाब न कंदो जेको पजे पाड़े वारे ते ड्रेक न करे लफ्ज़ साईं जन जो घणे में माना पाड़े वारे ते ड्रेक न करे ध्यान आहे ॻाल्हाए त ॻाल्हाइण में ड्रेक न करे बास करे बास में ड्रेक न करे भित ठाहे त पाड़े वारे खे ॾिठी भित ठाहे उन जी हवाए बंद न करे साईं फरमाइता जेको पंहिंजे पाड़े जो ख्याल रखे रब उन खे क़यामत में अज़ाब न कंदो पाड़े जो ख्याल रखंदा कयो तव्हांखे हिते ई रहणो आहे दंबे में जाओ दंबे में जिंदगी गुज़ारींदो भाग वारा वञी मदीने मरन त मौत हिते त आहे न यो मुकाम दंबे वारो जीअं बि गॾु मुरण बि दंबे वारे मुकाम पुट सम्झो था न रहणो जीअणो हिते आहे त तव्हां प्यार सां रहो त उहो सुठो आहे या नफ़रत सां रहो उहो सुठो आहे प्यार हां ॿुधायो प्यार हिकिड़े ॻोठ में ॾिस हिते मस्जिद वरी ॿ घर छॾे वरी हुते मस्जिद वरी ॿ घर छॾे होॾे मस्जिद ही छा आहे हिकिड़ो ॻोठ बि नंढड़ो ॿिनि टिनि घर सां जुदा मस्जिद वरी जुदा मस्जिद ख़ैर तरक़ी थी करो चाहियो हिक ॿिए में ठंदा न थे मस्जिद ऐं नई मस्जिद हुनजी मस्जिद में रहंदे हुनजी मस्जिद में इहा बि फज़ीलत भला हाणे जेकॾहिं मुख़्तलिफ़ पीरनि जा मुरीद के जीलानी सोने सरदार साईं मकली वारनि जा मुरीद के ताहिरी जमात सां के करमी जमात सां जीअणो हिते आहे रहणो हिते आहे हिक ॿिए में नफ़रतूं कुदूरतूं हिक ॿिए खे ॾिसे कटियूं खाईंदा वठो चिड़ंदा वठो इहा कहिड़ी फज़ीलत इहो दीन त न आहे तव्हांखे मुर्शिद इहो सेखारियो आहे मां त चवां थो जेको इहे नफ़रतूं दिलि में रखे उहो मुंहिंजो मुरीद न सघे हर वलीअ सां मुहबत रखो हर वलीअ जी जमात सां जेके बि या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी आहिनि हिक ॿिए में मुहबत रखो छा था चओ मुहबत रखंदो या नफ़रत भला जेकॾहिं के तव्हांखे चयो न सही वञो अल्लाह तव्हांजो बदिलो बहितर तव्हांखे भला जेकॾहिं को हरू भरू तव्हां सां ड्रेग छो करे वैदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा को जहालत करे ड्रेग करे बहस करे चो अस्सलामु अलैकुम सलाम कयो इहा ई काफ़ी बस कुरान ये सिखारियो आहे तू जब बहस करे न बहस न कयो झगड़ो न कयो छा कयो अस्सलामु अलैकुम सलाम कयो बस
इंतिहाई गंज दस सुभान अल्लाह पाने वनी सोची दो सुभान अल्लाह साईं फरमाइन था पंजे पाड़े वाले सा जेको खणी ट्रे दिन करे इख्तिलाफ न पैदा करे क़यामत जे ॾियारे में रब करीम उन्हें के अज़ाब न कंदो साईं फरमाइन था ॿुधो या उम्मत मुहम्मदिन वल्लज़ी बअसनी बिलहक़ ला यक़बलुल्लाहु सदक़तन मिन रजुलिन वलहु क़राबतुन मुहताजुन इला सिलती व यस्रिफुहा इला ग़ैरिन। साईं फरमाइन था मुझे ध्यान कजो या उम्मत मुहम्मद ए मुहम्मद जा उम्मतियो संभाल न थोले पर ॿियनि माण्हुनि खे ख़ैरात ॾिए यारियूं करे ॿारियूं करे मस्जिदूं ठहिराए मदरसा ठहिराए पर अज़ीज़ ग़रीब मिस्कीन मोहताज जन वटि अटो नाहे लटो नाहे उन्हनि पंहिंजे रिश्तेदारनि जी संभाल न रहे ॿिए जाइ ते वञी ख़ैरात करे ए मुहम्मद जा उम्मतियो मां तो तव्हांखे कसम सां चवां इन्हें दी खैरात रब कबूल को न करो जुमलो डिघो थी जो मैं नंढड़ो जुमलो करे वई साईं फरमाइन था मुंहिंजा उम्मतियो मूंखे कसम रब जी ज़ात ॾियो जेको माण्हू खैरात करे पंहिंजा माइट मोहताज अथसि सौटा नासादा मंदेरा पाटा अजीज करीब आहे रिश्ते में नानक में या दादक में रिश्तेदार वो गरीब आहे उनखे हाजत ज़रूरत आहे उनजी संभाल न लहे वञी ॿिए पासे वॾा ख़ैर करे ख़ैरातियूं करे मस्जिदूं ठाराए मदरसा ठाराए ऐं पंहिंजे माइटनि जी संभाल नथो लहे साईं फरमाइनि था अल्लाह जो कसम आहे इनजी ख़ैरात अल्लाह वटि क़बूल न कॾहिं ख़्यालु कयो अथव पंहिंजे अज़ीज़नि जो कदे पंजे गरीब मिस्कीन माइटनि जो ख्याल कयो अल्लाह साईं कसम खणी फरमाए त मुंहिंजी ख़ैरात क़बूल हां माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ माण्हू खे सखी छॾनि ॿिए पासे ते हज़ारे रुपया लुटायो था ऐं पंहिंजे अज़ीज़ गरीब मिस्कीन पंहिंजे रिश्तेदार जी सार संभाल नथा लहो मदीने वारे फरमायो त इहा तव्हांजी ख़ैरात क़बूल न आहे ऐं अॻिते लफ़्ज़ ॿुधो साईं फरमाइनि था वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला यंज़ुरुल्लाहु इलैहि यौमल क़ियामत कसम उन रब जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान आहे त इन्हे माण्हुनि खे जेको माइटनि जी संभाल नथो रहे रिश्तेदारनि जो ख़्याल नथो करे कसम आहे मूंखे रब जी ज़ात जो त अल्लाह इन ते नज़र खणी बि न निहारींदो अल्लाह इनखे निहारींदो ई भली ख़ैरातूं कयईं भली माल लुटायईं पर अल्लाह ताला इनखे निहारींदो ई न पुट तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी हाँ वरी ॿी हदीस पढ़ां ई हदीस तबरानी सगीर में तबरानी औसत में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे हबीबुल करीम फरमाया अय्युमा रजुलिन अताहु इब्नु अम्मिही यसअलु मिन फदलिही हिकड़े माण्हू वटि उन जो सौट आयो केर आयो सौट माना चाचे जो पुट वो बेचारो मोहताज हो गरीब हो हिनखे जेके अल्लाह नवाज़ियो आहे
भाई तो जमींदार आई तो बड़ी नौकरी वारो आई मां तो सौट रहा हाजतमंद आया मुझी मदद कर देखो वाधू माल थे उन्हें मां मुखे कुछ दे वो साईं फरमाइंदा फरमाना वो उन्हें के न ॾिनी उन्हें सौट जी संभाल न लधी मन अल्लाह फज़लहु यौमल क़ियामत जरे क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह पंहिंजो फज़ल उन्हें माण्हू खे बंदि करे छॾींदो फरमाईंदो मां मुंहिंजो फज़ल तोखे न मिलंदो मुंहिंजी अता मुंहिंजी सखा मुंहिंजी इनायत मुंहिंजी रहमत मुंहिंजी बरकत मुंहिंजी जन्नत तोखे न मिलंदी जो तो पंहिंजे रिश्तेदार अज़ीज़ सौट मिस्कीन आई उन्हें जी संभाल न लथई मां रब को कुझु न ॾींदुसि असां मां केतिरा अल्लाह ख़ुशहाल कयो आहे रब गंज ॾिनो आहे केॾी महिल पंहिंजे ग़रीब मिस्कीन माइटनि जी संभाल नथी अथव पंहिंजे रिश्तेदारनि जो हासेकार वरी उहो जेको ग़रीब मिस्कीन रिश्तेदार हूंदो न भला कपिड़ा पाए उन जॻह लोड हणी हलंदो त भली साया पुट इहा ॻाल्हि रब खे न वणंदी पंहिंजे माल ऐं दौलत सां कंहिंजी दिलि आज़ारी न कयो साईं फरमाइनि था त जेकॾहिं फ्रूट वठी अचो न जे वधीक आहे त पंहिंजे अज़ीज़नि करीबनि में ॿियारे मोकिलियो मिसाल कहिड़ा दर्जन आंदा त 2 दर्जन वठी अचो हिकिड़ो दर्जन पंहिंजे बच्चनि खे खारायो दर्जन वरी सुभान अल्लाह साईं फरमाइनि था कोड़ रधियो न उन में रहो विझी उन जी रस सवाई कयो रहो तव्हां छा कंदा आहियो रस सवाई कयो पर थोड़ी रस पाड़े वारे ते ॿियारे मोकिलियो सुभान अल्लाह इहो ख़्याल ई निकिरी वियो आहे दिलि में त को ग़रीब मिस्कीन वो पाड़े में वेठो आहे इन जी का संभाल करणी आहे हां अल्लाह दौलत ॾिनी आहे न पैसो ॾिनो आहे न त ग़रीबनि मिस्कीननि जी संभाल लहो त अल्लाह वरी तव्हांखे नवाज़ींदो भला ख़ैरात नथा ॾेई सघो त कर्ज़ को घुरेव त कर्ज़ ॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये ॻाल्हि ध्यान सां ॿुधण जी आहे सोना हबीब मदीने वारा साईं था फरमाइनि इमाम तबरानी इमाम बैहक़ी रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था त जॾहिं मां जन्नत में दाख़िल थियुसि सुभान अल्लाह मेराज वारी रात सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन्नत में दाख़िल थियुसि त मूं जन्नत जे दर ते लिखियल ॾिठो असदक़तु बिअश्रि अमसालिहा वल कर्द बिसमानियत अशर सुभान अल्लाह खैरात करे उन जो ॾहूण बदिलो आहे ॾहूण अजुर ऐं एवज़ आहे पर कंहिंखे कर्ज़ ॾिए त उनखे 18 गुना वधीक अजुर ऐं सवाब सुभान अल्लाह पुट मुरे ध्यान कयो नालो छा अथई ज़मान हाणे मिसाल ज़मान मूं वटि आयो साईं मूंखे ज़रूरत आहे महिरबानी कयो मूंखे 5000 कर्ज़ 5000 कर्ज़ ॾियो मूं हिनखे कर्ज़ ॾिनो वरी हिकिड़ो माण्हू आयो साईं मां ग़रीब आहियां मिस्कीन आहियां मूंखे ख़ैरात 5000 तुंहिंजो नालो छा अब्दुल समद के मूं 5000 ख़ैरात ॾिना ज़मान के 5000 कर्ज़ में ॾिना मदीने वारो साईं तो फरमाए त ख़ैरात जी 10 सवाब मिलंदो 50,000 जे जो अजुर ऐं सवाब मूंखे ॾिनी इन में 5 सवाब 50,000 जो मिलंदो पर हिनखे ॾिननि 5 साईं फरमाइनि था 18 गुना सुभान अल्लाह वापारी हिसाब लगाए ॿुधायो भला 5 रीड़ो 90 हिन जा ख़ैरात जा
50,000 ऐं कर्ज जा 90,000 हाणे जेतिरा ॾींहं मुंहिंजो कर्ज अथसि न जेसीं मोटाए न ॾींदो रोज़ानो 90,000 जो सवाबु मुंहिंजे खाते में पियो लिखबो पियो पुट सम्झव ॻाल्हि हाणे मिसाल मूंखे चई महीने में ॾींदो साईं 2 महीना थी विया कोन मोटाई मूंखे फ़ाइदो है या नुक़सान जी साईं फरमाइनि था जे कर्ज ॾियो न उन सां तंगी न कयो उन ते सख़्ती न कयो हवालो कर हाणे 5 माण्हुनि में बीठो हुजे ज़मानो वारो कर कर्ज ॾे मूंखे हुनजो केॾी उनखे तकलीफ़ पहुचंदी केतिरो उनखे ॾुख रसंदो हिकु जेॾनि में दंबे जी मार्केट में बि वो बीठो गिटी आहे न जेका दुकान वारी हिते बि पाण में तुंहिंजी ज़मानो अब हमारा 5,000 दे साईं फरमाइनि था ईअं न कयो कंहिंजी इज़त कंहिंजी आबरू खे तव्हां खटाइण जी कोशिश न कयो जेतिरो कर्ज घणा ॾींहं रहंदो रोज़ानो ओतिरी ख़ैरात 18 गुना वधीक सवाबु हाणे मिसाल महीने जे लाइ वक़्तु आई न 5 महीना मूं बि चवंदोमांसि साल थी वियो हाणे रोज़ानो 18,000 माना 90,000 जी रोज़ ख़ैरात हाणे जे 6 महीना 12 महीना रखांसि त घणो थी वियो ऐं हे मां नथो चवां मुंहिंजे दिलि खां नबी मदीने वारो जंहिंजो तव्हां कलमो था पढ़ो न उन समय मदीने फायदो है या नुकसान है ब्याज आम थी वियो आहे ब्याज मजबूर माण्हू जे मजबूरियुनि जो फ़ाइदो वठी ब्याज था वठनि ब्याज हराम आहे चओ ब्याज हिकिड़ो रुपयो ब्याज जो वठे एॾो गुनाह हुआ जीअं काबे में अंदर वञी पंहिंजी चीचल माउ सां ज़िना अमड़ खे वठे बेतुल्ला में अंदर वञे पंहिंजी चीचल माउ सां ज़िना करे ओॾो हिकिड़ो रुपयो व्याज जो मुसलमानो व्याज खां बचो ग़रीबनि खे इनखे चइबो आहे कर्ज़ हसन छा चइबो आहे कर्ज़ हसन यानी बिना ब्याज दे कर्ज ॾियो कंहिंजे ग़रीब मिस्कीन आहे हिकिड़े हंधि मां ॾिस मूंखे चयोसीं हितां जा माण्हू अहिड़ा ज़ालिम आहिनि जो के हिकिड़े माण्हू जो घर में कसियो थी वियो माण्हू मरी वियो पाड़े वारे वटि वियो अदा मूं वटि पैसो कोन्हे जो मां कफ़न वठां मूंखे 2,000 रुपया उधारा ॾे त मां कफ़न वठी पंहिंजे मैयत खे ढकायां की बाबा मूं वटि पैसा कोन्हे मूं वटि पैसो कोन्हे वरी ॿिए पासे जिते उमेद हुयसि जाॾे वियो कंहिं न ॾिनोसि वरी उन साॻे माण्हू वटि मोटी वियो चए बाबा मूंखे व्याज ते पैसा ॾे की घणा खपे 2,000 खपनि 4 खपनि 5 खपनि लख खपे केतिरो खपे हाणे व्याज ते लख रुपया बि ॾिए पियो ऐं कर्ज़ हसना घुरी कफ़न जे लाइ कपड़े जे कफ़न जे लाइ 2,000 घुरी त उनखे न ॾिनो केॾो ज़ुल्म थी वियो असांजे समाज में असांजे माण्हुनि जो ईमान दीन कीअं मोकिलाए वियो मुसलमानो अल्लाह खां ॾिजो खुदा जो ख़ौफ़ रखो व्याज खां बचो ऐं माण्हुनि खे कर्ज़ हसना ॾियो त रोज़ानो 18 गुना अजुर ऐं सवाब अथव सुभान अल्लाह सुभान अल्लाह साहबन जो या रसूल अल्लाह खैरात जो सवाब ॾहुण ऐं कर्ज़ जो सवाब अरहुण इहो फ़र्क़ु छो साईं फरमाए त खैरात हक़दार ऐं ना हक़दार हर कंहिं खे पहुचंदी आहे पर कर्ज़ सिर्फ़ मोहताज माण्हू खणंदो
केॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे मिसाल जी यारी कयव न, हे ग़रीब बि खाईंदा ऐं अमीर बि खाईंदा, जेके ज़कात ॾियण जा हक़दार आहिनि उहे बि खाईंदा। अब दस्तगीर जी यारी खाईंदासीं। वॾेरो बि खाईंदो, ग़रीब बि खाईंदो, वापारी बि खाईंदो, पर कर्ज़ वॾेरो न वठंदो, ऑफिसर न वठंदो। कर्ज़ सिर्फ़ उहो वठंदो जेको मोहताज ज़रूरत। पुछा था महबूब जे शरीयत दीन ऐं फरमान खे मञंदव? मञंदो? भरी यारियूं कयो, बारियूं कयो, मिलाद कयो, ख़ैरातूं कयो, बुज़ुर्गनि जा उर्स मल्हायो, पर कुझु पाड़े जो बि ख़्याल कयो, पंहिंजे रिश्तेदार ग़रीबनि जो बि ख़्याल कयो। कंहिं बुखारे खे हिकिड़ो पाणी जो गिलास पियायो, मन अरवा कबदन जाइअन फलहुल जन्नह, हिकिड़े प्यासे जिगर खे पाणी पियारे रजाए उन जे लाइ जन्नत लिखी। सुभान अल्लाह। कंहिं बुखारे खे मानड़ी खारायो, गिरह गिरह जे एवज़ हज ऐं उम्रे जो कंदो, अमल कंदो। अल्लाह करे मूंखे बि तव्हांखे बि असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला जल शान शान असां सभिनी खे मदीने वाले साईं जो फरमाबरदार, सुन्नत ऐं शरीयत जो ताबेदार बनाए। वमा अलैना इल्ला अल-बलाग। ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وادخلنا الجنة مع الأبرار يا عزيز يا غفار يا رب العالمين يا الله نسأل جماعة سبني جديد جدران يا الله تبي مرتي ونرمتم وبركتم نازل يا مولا पीरन के पीर दस्तगीर महबूब सुब्हान के सदके इन पूरे मुजबे ते रहमतों ऐं बरकतों मदीने वाले साईं जे सदके सभिनी के मदीना मुनव्वरा की हाज़िरी मौला जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना या अय्युहल्लज़ीना आमनू صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا رب.